अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन अवां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। आलमी मौसमियात जे माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में ताज़ी ॿोॾि जी तबाही में इंसानी सरगर्मियुनि जो किरदारु इम्कान खां ॿाहिरि नाहे। वर्ल्ड वेदर आर्टिब्यूशन ग्रुप जे मौसमियाती माहिरनि जी हिकु बैनुल अक़वामी टीम जी रिपोर्ट में चयो वियो आहे त सनअती दौर में इंसानी सरगर्मियुनि जे करे आलमी गर्मी पद में 1.2 डिग्री सेंटीग्रेड इज़ाफ़ो थियो आहे। रिपोर्ट मूजिबि मौसमियाती तब्दीलीअ सबबि सिंध ऐं बलोचिस्तान में 5 ॾींहनि जी मजमूई बरसातुनि खे 50% वधायो। मौजूदा मौसमी हालतुनि जे तहत कंहिं बि साल में अहिड़ा वाक़िआ थियण जो 1% इम्कान हुयो। इंसान जी पैदा कंदड़ ग्रीन हाउस गैसेस ख़ारिज करण खां सवाइ अहिड़नि वाक़िअनि जो इम्कान घटि आहे। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में ताज़ी ॿोॾि सबबि 1400 माण्हू अजल जो शिकार थिया ऐं 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया, जॾहिं त 1 करोड़ 70 लख घर तबाह थिया ऐं फसलुनि खे बि वॾे पैमाने ते नुक़सानु पहुतो। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त गुज़िरियल ॾहाकनि में सभ खां वधीक मुतासिर इलाइक़नि में 75% खां वधीक बरसातूं थियूं आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान में रिकॉर्ड बरसातुनि जो कारण इंसानी सरगर्मियूं आहिनि, जंहिंजो मतिलबु इहो आहे त मौसमियाती तब्दीलीअ सबबि तेज़ बरसातुनि जे इम्कान खे वधाए छॾियो आहे। तारीख़ी तौर ते पाकिस्तान में चौमासे जी बरसातुनि में वॾियूं तब्दीलियूं आयूं आहिनि। मौसमियात जे माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में इहो ई थियो जंहिंजो इम्कान सालनि खां मौसमियाती अॻकथियुनि में ज़ाहिर कयो पियो वियो। उहो तारीख़ी रिकॉर्ड सां बि हिकु जहिड़ाई रखे थो त जॾहिं खां इंसान वॾे पैमाने ते ज़हरीला गैस ख़ारिज करणु शुरू कया त ख़िते में शदीद बरसातुनि में ड्रामाई इज़ाफ़ो थियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।